सिंध जे सभिनी उस्तादनि खे हुयूर उस्तादनि खे अस्सलाम वालेकुम। साईं गुज़ारिश इहा आहे त सुभाणे जेका जनरल बॉडी थी रही आहे उन में असांजे सथ जे अॻुवान जेको आहे सो सिकंदर अली जतोई साहिबु जेको साथनि खे मशवरो ॾिनो आहे त सभई इंशा अल्लाह ताला उन जनरल बॉडी में असांजा यूनिट पूरो हलंदा, ज़िले जा उहिदेदार बि सभई हलंदा। पर सभ खां पहिरीं मां सभिनी सिंध जे ज़िले सदरनि यूनिटनि जे सदरनि खे इहा गुज़ारिश कंदुसि त हू इन पंहिंजे मर्कज़ खां इहो भरपूर मुतालबो कनि त बाबा जेका तव्हां आइनी मसूदो जेको तव्हां ठाहियो आहे जंहिंमें तरमीमूं ठाहियूं नी घटि में घटि उन मसूदे खे तव्हां सोशल मीडिया जे ज़रिए उन्हनि खे लाहिणु घुरिजे। जेकॾहिं तव्हां न मोकिले सघिया आहियो मीटिंग जा लेटर तव्हां मोकिलिया आइनी मसूदे जूं कापी बि जेकॾहिं तव्हां मोकिलियो आहे त दोस्त भरपूर तयारी करे अचनि हा, उन ते राय ॾियनि हा दोस्त पंहिंजी त उन में उहा बहितर थिए हा। पर ठीकु आहे जेकॾहिं को अहिड़ो थी वियो आहे शऊरी या लाशऊरी त ख़ैरु आहे, को मसइलो कोन्हे को। तंहिंजे करे असां इहा गुज़ारिश कंदासीं त आइनी मसइले खे सोशल मीडिया ते लाथो वञे। ऐं ॿी गुज़ारिश इहा सिंध जे उस्तादनि खे कंदासीं त बाबा जेका इलेक्शन आहे उहो इलेक्शन जो टर्म जेको आहे 18 अक्टूबर ते यूनिटनि जो पूरो थी चुको आहे। हाणे उहा इलेक्शन 3 साल थी वई आहे, उहा इलेक्शन हाणे कराइणु घुरिजे। असां मर्कज़ खे बि अपील कंदासीं त वर्किंग कमेटी घुराए करे उहा इलेक्शन कमेटी चूंडी वञे ऐं इलेक्शन जो ऐलान कयो वञे। जेकॾहिं मसूदे में आइनी तरमीमी मसूदे में का अहिड़ी शइ लिकल शइ जेकॾहिं हुननि कई त उनजो भरपूर असां मुज़ाहिमत कंदासीं। असां मर्कज़ जे हर फ़ैसिले जा पाबंद आहियूं, असांजो आहियूं, पर कंहिं बि गैर क़ानूनी अमल कंहिं बि गैर क़ानूनी तरीक़े सां जेको आहे उनजी मुज़ाहिमत कंदासीं असां। वरी महिरबानी तव्हांजी। दोस्तों जीअं त तव्हां सभई दोस्त सिंध जा सभई उस्ताद बख़ूबी वाक़ुफ़ु आहियो त सुभाणे रिक्शा ते जेका मर्कज़ी जनरल बॉडीअ जो इजलास घुरायो वियो आहे, असां इन शइ जे लाइ जीअं असांजे अॻुवान सिकंदर अली जतोई जेका शइ माना ॿुधाई त असांखे हिन महिल ताईं उनजे आइनी मसइलो जेको तयारु पिया कनि उहो हिन महिल ताईं उन्हनि न ॿुधायो आहे, न लाथो आहे। न त इहा शइ उन्हनि खे लाहिणु खपे हा त जंहिं ते बहस मुबाहिदो थिए हा या दोस्त जेके आहिनि से उन ते ॻाल्हाइनि। पर हिन महिल ताईं उहा शइ का बि ज़ाहिर न उन्हनि कई आहे। असां उन्हनि खे अपील था कयूं, गुज़ारिश था कयूं त उहो जीअं साईं सिकंदर उन्हनि खे चयो आहे 8 बजे ताईं, उहो 8 बजे ताईं जेको आहे फेसबुक ते रखनि त उहो शइ वधीक बहितर रहंदो। ॿियो त असांखे जीअं त सम्झूं था त हिननि जेको हिन महिल मुदो जेको आहे पूरो थी वियो आहे, इलेक्शन जो तालकनि जो मुदो पूरो थी वियो आहे। हिन वक़्तु जनरल बॉडी घुराइण जो इजलास घुराइण जो असांखे इहा ई शइ ज़ाहिर थिए थी त असां सम्झूं था त हे मुदो वधाइण था चाहिनि। मुदो वधाइण इहा शइ तमामु ग़लति आहे। मुदो वधाइण जी जेकॾहिं कोशिशि कई वई त असां उनखे उहो मुदो वधाइण कोन ॾींदासीं। असां जेका आहे त उनजी भरपूर असां जेका आहे त मुज़ाहिमत कंदासीं ऐं इन शइ खां उहो बाज़ अचनि, उहा शइ न कनि जेका माना गैर आइनी हुजे। गैर आइनी शइ जेका बि थींदी उन में त असां उहा शइ बर्दाश्त न कंदासीं, असां उन लाइ मुज़ाहिमत